हे मूसा आहे जेको तूर ते बीठो आहे, उहो मोहम्मद आहे जेको अर्श ते बीठो आहे। सतें आसमान ते हज़रत इब्राहिम सां मुलाक़ात थी, हज़रत इब्राहिम सां मुलाक़ात थी। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बैतुल्लाह खे ठाहियो, पछाड़ी दुआ घुरई अलाह सी आख़िरी नबी मुंहिंजे औलाद मां बैतुल्लाह में मोकिल। इब्राहिम खे दिलि में दुख हो, आसरो हो त जेको घर ठाहे आहे सो अलाह जे आबाद थियो अलाह कोन थियो। जंहिं जवान लाइ दुआ घुरियमि उहा अलाह क़बूल थी अलाह कोन थी। अॼु इब्राहिम खे सतें आसमान ते विहारे अल्लाह तबारक व तआला मोहम्मद मुस्तफ़ा सां मुलाक़ात कराए इब्राहिम खे तसल्ली ॾिनी त इब्राहिम खुटको न कर, जेको घर ठाहे आहे सो आबाद हिन जवान कयो आहे। जेको घर ठाहे आहे जंहिंजे लाइ दुआ घुरी आहे उहो मोहम्मद मुस्तफ़ा तुंहिंजी दुआ क़बूल करे मोकिलियो अथव। ॾिस तोखे पक थियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो असांजो सफ़र जारी थियो, सिदरतुल मुंतहा ते पहुतासीं, जिब्राइल मोकिलाई किसी हाणे आउं कोन हलंदुसि, ऐं थोरो वधंदुसि मुंहिंजा पर सड़ी वेंदा। पाण फरमायो ऐं अकेलो अॻिते वधुसि। मुंहिंजो सफ़र अॻिते अकेलो हो, मुंहिंजे दिलि में ख़ौफ़ ऐं डपु महसूसु कयो। मूंखे थोरो डपु थियो। मुंहिंजे कननि ते अबू बकर सिद्दीक़ जो आवाज़ पियो, किफ़ या मोहम्मद फ़इन्न रब्बक युसल्ली, ऐं मोहम्मद थोरो तरस, तुंहिंजो रब निमाज़ पियो पढ़े। ऐं हैरान थियुसि सिदरतुल मुंतहा ते अबू बकर जो आवाज़ कीअं पहुतो। अबू बकर खे त आउं मके में छॾे आयो आहियां, मुंहिंजो रब निमाज़ कीअं पढ़ंदो आहे। ऐं जॾहिं रब सां मिलियुसि तॾहिं पहिरीं धके में मूं रब खां इहो सवाल कयो त अबू बकर जो आवाज़ सिदरतुल मुंतहा खां मथे कीअं पहुतो। तॾहिं रब मूंखे फरमायो, आए मोहम्मद, जॾहिं मूसा अलैहिस्सलाम तूर सीना ते अची बीठो मूं रब सां ॻाल्हाइण जे लाइ, तॾहिं मूसा जे दिलि में मूं ॾिठो त डपु आहे ऐं दिलियुनि जा राज़ ॼाणंदो आहियां। मूसा जे दिलि में जॾहिं डपु हो तॾहिं मूसा जे डप खे ख़तमु करण लाइ मूं यकदमि उन लठ जो बयानु छेड़े विधो, जेका लठ मूसा जे हथ में। मूं पुछियो मूसा खां मातल कबे यमीन के या मूसा, ऐं मूसा तुंहिंजे हथ में छा आहे। काल हीअ असाई, हीअ मुंहिंजी लठ आहे, अतवक्को अलैया, टेक ॾे हलंदो आहियां। वाह उशिया ॿिया गनमी, हिन सां रिढूं चाढ़ींदो आहियां। वले अफिया मार बि उखरा, हिन में मुंहिंजा इलाही कम ऐं फ़ाइदा आहिनि। मूसा जे डप खे ख़तमु करण लाइ मूं लठ जो बयानु छेड़ियो, छो त 24 कलाक लठ मूसा सां गॾु हूंदी आहे। अॼु जॾहिं सिदरतुल मुंतहा खां पोइ तुंहिंजे दिलि में मूं डपु ॾिठो त मूसा सां गॾु लठ जो बयानु इन जे करे मूं कयो जो 24 कलाक लठ मूसा सां गॾु हूंदी आहे। तुंहिंजे कननि ते अबू बकर जो आवाज़ इन करे विधुमि जो 24 कलाक अबू बकर तोसां गॾु हूंदो आहे। ऐं रब निमाज़ खां पाक आहियां, बेनियाज़ आहियां। निमाज़ जे लफ़्ज़ जी निस्बत जॾहिं मुरब ॾाठी त हुन मां मुराद रहमत हूंदी आहे, जंहिंजो मतिलबु इहो त ऐं मोहम्मद परवाह न कर, तुंहिंजो रब रहमतनि जा मींहं खणी तुंहिंजे इस्तक़बाल में बीठो आहे। रब्बुल आलमीन सां मुलाक़ात थी, 50 नमाज़ूं उम्मत जे लाइ तोहफ़ो मिलियूं, 50 नमाज़ूं। पोइ उम्मत जो तोहफ़ो हाणे वञो। डिघो किसो आहे, मौलाना सुबुह लाइ वेठो आहे, वरी जेके शाटकट आऊं कंदो वञा उहे ॻाल्हियूं हे बयानु कंदो। 50 नमाज़ुनि जो तोहफ़ो मिलियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वापसि अचनि पिया, हज़रत इब्राहिम सां मिलिया सतें आसमान ते। हज़रत इब्राहिम कुझु न को पुछियो। 6 आसमान ते हज़रत मूसा मिलियो। ॾे ख़बर उम्मत लाइ छा मिलियो कि 50 नमाज़ूं। अलाह सी भलो करे हज़रत मूसा जो। जंहिं हज़रत मूसा चयो तोखां 50 कोन पढ़बियूं, त अल्लाह जो रसूल रोकड़ो जवाब ॾिया 50 छा, ऐं त 100 पढ़ण लाइ तयार आहियां। पर मूसा अलैहिस्सलाम विच में ॻाल्हि कई उम्मत जी, इन उम्मत कला तो तीको, ऐं मोहम्मद मुस्तफ़ा तुंहिंजी उम्मत 50 कोन पढ़ंदी। उम्मत ते त मोहम्मद मुस्तफ़ा साफ़ सां छॾींदो। तंहिं ॾिठो त 50 नमाज़ुनि जो वॾो बार खणी पियो वञा, उम्मत फासी पवंदी, मुर्गो क़यामत ॾींहुं पादर न खाए। इन जे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह साईं खे अपील कई त रब्बुल आलमीन घटि कर। मूसा चयो त घटि कराए कोन पढ़ंदा। हाणे अल्लाह सी अॻु में लिखी छॾी 50 लोहे महफ़ूज़ ते। रसूल वञे पियो घटाइण त अल्लाह सी घटि कर। हाणे या त रसूल खे जवाबु ॾे, न बाबा न, मूं फ़ैसिलो करे छॾियो, 50 लिखियूं पियूं घटि कोन थींदियूं। या त रब हुन लिखी खे लीक ॾे, ठहियो मूं 50 लिखियूं, हाणे घटि था करियूं। पोइ रब जेकॾहिं लिखियो वरी वठो डाहे, पोइ रब जे फ़ैसिलनि ते एतबार कहिड़ो। जॾहिं रसूल अपील कई त रब घटि कर, तॾहिं अलाह जी छा फरमायो, हुन खमसून लायो बदल कौल लदैया। ऐं मोहम्मद मुस्तफ़ा मूं 50 लिखियूं, तूं चवे थो घटि कर। मुंहिंजो लिखियो बि सही, तुंहिंजो अचण बि सही, न लिखी खे लीक ॾींदुसि न तोखे ख़ाली छॾींदुसि। हाणे विता फ़ैसिलो ही था करियूं, तूं उम्मत खे वञी चओ पढ़नि 5 ऐं रब लिखंदुसि 50। 5 बि इहे 50 बि तूं हिकिड़ी पढ़ 10 लिखे, तूं 5 पढ़ 50 लिखे।
सवाल इहो तो पैदा थिए हज़रत इब्राहिम इहो एतिराज़ कोन कयो, इहा सलाह हज़रत इब्राहिम कोन ॾिनी, हज़रत मूसा ॾिनी। सोचो पहिरीं त मुलाक़ात इब्राहिम सां थी न, पर इब्राहिम जो लक़ब हो ख़लीलुल्लाह, मूसा जो लक़ब आहे कलीमुल्लाह। ख़लील माना दोस्त, कलीम माना वकील, ॻाल्हाईंदड़। दोस्त हमेशह दोस्त जे फ़ैसिले खे क़बूल कंदो आहे, एतिराज़ कोन कंदो आहे। हज़रत इब्राहिम ॾिठो अलाह सी 50 जो फ़ैसिलो कयो, या बिस्मिल्लाह माशा अल्लाह, दोस्त जे फ़ैसिले ते कहिड़ो एतिराज़ करिया। पर हज़रत मूसा कलीम हो, वकील हो, वकालत खां सवाइ बाज़ आयो कोन, शुरू थी वियो, चइजो मां कोन थींदो, वारो वारो कर, कुझु घटि करा। हुन पंहिंजी वकालत ज़ाहिर कई। हाणे सवाल तो पैदा थिए त हज़रत मूसा खे असां सां ख़ैर खाई हुई त हिननि ते वीचारनि ते बार घटि थिए, या हज़रत मूसा जी का ॿी लालच हुई? हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे दिल में ॿी लालच हुई। उहा कहिड़ी? हज़रत मूसा तूर सीना ते बीठो, अलाह सी खे चई रब्बुल आलमीन ज़ियारत कराऊं, ॾिसां तूं कहिड़ो ई। अलाह सी जवाब ॾिनो त हे मूसा तूं नथो ॾिसी सघी। मूसा अलैहिस्सलाम ॾिठो त मूं अपील कई, आऊं त रब खे कोन ॾिसी सघंदुसि, पर ही जवान ताज़ो रब जी ज़ियारत करे पियो अचे, हिन जे मुंहुं मुबारक मां नूर जूं तजलियूं झलकनि पियूं। इन मुंहिंजा तकड़ा हथ की कढिया, मस मस त मुलाक़ात थी आहे, इन में तकड़ा हथ की कढिया, तंहिंजे करे बहाना करो, अञा वञ वरी अच, अञा वञ वरी अच। मूसा अलैहिस्सलाम ॾिठो त अचे वञे पियो त बार बार मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ियारत करे कुझु पंहिंजी दिलि खे थधो करिया। रसूल जे ज़ियारत जे शौक़, इन लालच मिड़े हीला बहाना करे मोहम्मद मुस्तफ़ा जे पीरियड खे ऐं टाइम खे वधाई पई। इहे 5 नमाज़ूं तोहफ़े में मिलियूं न, मेराज मंझां असांखे सेवयूं कोन मिलियूं, मेराज वारी राति 5 नमाज़ूं मिलियूं। सम्झो था? ईअं बि नमाज़ पढ़ंदा, ईअं पढ़ंदा, वाइज़ करे 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 ॾंद किरी पिया आहिनि, अखरा त ॿिया डॉक्टरनि खां ठाराया आहिनि। तबलीग जमात वारा वीचारा हितां फिरियो अचनि। भाई अल्लाह के दीन के लिए आपके मेले वाली मस्जिद में जमात आई हुई है, इंशाल्लाह मगरिब में थोड़ा सा बयान होगा, अपने काम को आगे पीछे करके जरा मस्जिद में तशरीफ ले आइए। बेटा गशा हम आता है, तुम चलो। गशा डटा नहीं भजी विया, असी वाइज़ करे करे पढ़ा थी वियासीं, निभागी कौम नमाज़ी कान थी। वाइज़नि सां नमाज़ी थियो आहे तभी त असीं मस्जिद में घटि ई कोन मिलिया। हिन कन मां ॿुधे हुन मां कढी छॾी, अड़े नमाज़ अची कांच पलीता, अड़े नमाज़ अची चेन में सूरा क़ुरान जो उथो नथो। वाइज़नि सां ई नमाज़ पढ़ंदो न, लठ सां पथर सां गोबाटे सां नमाज़ पढ़ंदो। हींअर बि परवेज़ खे पतलून मां पट ते विहारे मौलाना फज़लुर रहमान खे करे प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान। सदर करींदा मौलाना फज़लुर रहमान खे वज़ीर आला सिंध डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो, गवर्नर सिंध हज़रत मौलाना अब्दुल गफ़ूर क़ासिमी सुजावली मद्दसल्लाहुल आली, DPO ज़ुल्फ़ुद्दीन मौलाना अब्दुस सत्तार चावड़ो, DPO एसो टंडो बागो मौलवी ईसा समू। असांखे ॾियो पादर, ॾियो पावर, हफ़्तो खनि टेस्ट ला ॾियो, टेस्ट ला, टेस्ट डोज़ फ्री में हूंदो आहे। हफ़्तो खनि असांखे ॾियो पोइ फुरे वठी जा। हिकिड़े मुले खे चवंदा मस्जिद में ॿाहिरि कॾे 20 मुला लठियूं कढे शहर जो फेर हलो। कानून मथां खां इहो निकितल हुजे त बांग खां पोइ जेको मस्जिद में न आयो 20 पादर पीड़ी त 3 साल टीप। इहो फज़लुर रहमान खां ऐलान था करायूं, ऐं हिकिड़ो मुल्क खे चवंदो बांग ॾेसी 20 ॼणा धंधा खणी शहर जो फेर था ॾींदा, हलो मस्जिद में नमाज़ ते। वाइज़नि खे 57 साल थिया आहिनि, वाइज़नि करण खे असांखे 57 साल गुज़री विया, पर जॾहिं ॾंडो ॾींदा हिकिड़ो हफ़्तो कसम आहे ख़ुदा जो पलीत कांच सां बि पहिरीं सफ़े में बीठल हूंदे। नमाज़ तूं कोन पढ़ंदी, बादशाही आहे।
डंडो दे असांखे पावर ॾिसो पढ़ंदे नथो पढ़े